वार अछा थियण वधंदड़ उमिरि जो हिस्सो आहे, पर कुझु माण्हुनि जा वार वक़्त खां अॻु ई अछा थियण लॻंदा आहिनि, जंहिंजो सबबु परेशानियूं बि आहिनि। हक़ीक़त में असांजी तर्ज़ ज़िंदगी में कुझु अहिड़ियूं आदतूं शामिल हूंदियूं आहिनि जेके सिहत खे नुक़सान पहुचाइण सां गॾोगॾु वारनि खे बि अछो करे छॾींदियूं आहिनि। तव्हां लाइ इहा ॻाल्हि हैरत जोगी हूंदी त माहौलियाती गदिलाइण तव्हांजे वारनि खे अछो करे सघे थी। हवा में मौजूदु ज़हरीला जुज़ा वारनि खे रंग ॾींदड़ उनसर मेलानिन खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि, जंहिं सबबु वार अछा थी वेंदा आहिनि। स्ट्रेस, डिप्रेशन ऐं ज़हनी दॿाउ वारनि खे अछो करण जो सभ खां आम सबब आहिनि। ज़हनी दॿाउ जो सभ खां पहिरियों असर वार अछा थियण जी सूरत में ज़ाहिर थींदो आहे। सिगरेट छिकण बि वार अछा करण जो अहम सबब आहे। जेकॾहिं तव्हां सिगरेट नाहियो छिकींदा पर सिगरेट जे धुएं में वक़्तु गुज़ारींदा आहियो, तॾहिं बि तव्हांजा वार अछा थी सघनि था। जिस्म में हार्मोनल तब्दीलियुनि सां गॾु वारनि जे रंग में फ़र्क़ु ईंदो आहे। इहो अमल घणो करे 30 सालनि जी उमिरि खां पोइ थींदो आहे। गैर मुतवाज़िन ऐं नाक़ुस खाधा बि तव्हांखे वक़्त खां अॻु कुराड़ो करे सघनि था। तव्हांजे खाधे में विटामिन B12 जी मौजूदगी हुजे, न त तव्हांजा वार रुखा ऐं बेजान थी वेंदा। अहिड़ियूं बीमारियूं जिन सां तव्हांजी क़ुवत मुदाफ़ियत कमज़ोर थिए थी, उन्हनि सां बि तव्हांजा वार अछा थियनि था। जेकॾहिं तव्हांजी माउ या पीउ जा वार जल्दी अछा थी विया हुआ या थी विया आहिनि, त इन ॻाल्हि जो बि इम्कान आहे त तव्हांजा वार बि उमिरि खां अॻु अछा थी वेंदा।